أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تؤسر وتمم بالخير وبك نستعين يا فتاح يا فتاح يا فتاح رب زدني علما ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेको जिब्राइल जो दुश्मन आहे उनखे मालूम हुअणु घुर्जे त उन जिब्राइल ई अलाह ताला जे हुकुम सां ही क़ुरान तुंहिंजे दिलि ते लाथो आहे ऐं ही क़ुरान जेकी कुझु खां ई अॻ में नाज़िल थियल आहे उन जी तस्दीक कंदड़ ऐं मोमिननि लाइ हिदायत ऐं बिशारत आहे। यहूदी चवंदा हुया त इहा आख़िरी नबूअत बि असां वटि अची रही हुई, क़ुरान जी वही बि असां वटि अची रही हुई, असां मां कंहिं हिकिड़े ते अची रही हुई, पर जिब्राइल वही खणी हुन तरफ़ हलियो वियो। हू घटि वधि ॻाल्हाईंदा हज़रत जिब्राइल खे। अलाह साईं फरमाए थो जेको जिब्राइल जो दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे, छो जो जिब्राइल मुंहिंजे हुकुम सां, अलाह ताला जे हुकुम सां ही क़ुरान तुंहिंजे दिलि ते लाथो आहे। जिब्राइल भुलिजो न आहे, ही हुननि जी पंहिंजी बुग़्ज़, पंहिंजो साड़ आहे जंहिंमें हू बकवास करे रहिया आहिनि। इन करे जेको शख़्स अलाह ताला ऐं संदसि मलाइकनि ऐं संदसि रसूलनि ऐं जिब्राइल ऐं मीकाइल जो दुश्मन आहे त पोइ यकीनन अलाह ताला बि अहिड़नि काफ़िरनि जो दुश्मन आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीनन असां तोॾां बिल्कुलु रोशन आयतूं नाज़िल कयूं आहिनि ऐं उन्हनि जो इनकार सवाइ नाफ़रमाननि जे ॿियो को बि न कंदो। छा ईअं नाहे त जॾहिं बि उन्हनि को वाइदो कयो त उन्हनि मां हिकु टोले उनखे टोड़ियो, बल्कि उन्हनि मां अक्सर ईमान नथा आणे। ऐं जॾहिं अलाह ताला वटां को रसूल उन्हनि ॾांहुं आयो जंहिं उन तौरात जी तस्दीक थे कई जेको वटनि मौजूदु हो, त उन्हनि अहले किताब मां हिकु टोले अलाह जी किताब खे अहिड़ी तरह पुठीअ पोयां उछलाए छॾियो ॼण त उहे उनखे ॼाणनि ई नथा। पुठीअ पुठियां उछलण जो मक़सदु बसि उन्हनि अमल न करणो आहे। हलाईंदासीं पंहिंजी, उहो किताब असां वटि पियो हूंदो, कॾहिं बि सवाब ख़ातिर तिलावत ख़ातिर कॾहिं खोले छॾियोसीं त खोले छॾियोसीं, चुमी चटी रखे छॾींदासीं, अमल असांजी पंहिंजी ख़्वाहिशुनि ते हलंदो। इन जो मक़सदु आहे त पुठीअ पुठियां उछले छॾणु। ऐं इहे अहिड़नि जे पुठियां लॻा जेके शैतान सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर ॾांहुं मंसूब करे पढ़ंदा हुआ। यादि हुअणु घुर्जे त सुलेमान अलैहिस्सलाम कॾहिं बि अहिड़ो कुफ़र न कयो, पर शैतान ई कुफ़र कंदा हुआ जो माण्हुनि खे जादू सेखारींदा हुआ। जॾहिं दीन जी असली हक़ीक़त माण्हू विसारे वेंदा आहिनि, दीन खे यानी क़ुरान खे सिर्फ़ सवाब ख़ातिर, बरकत ख़ातिर पाण वटि रखंदा आहिनि, रमज़ान में 4-5 ख़तमा कढण लाइ, मैयत ते क़ुरान पढ़ण लाइ, उहो बि बिदअती तौर क़ुरान खानी कराइण जे लाइ, ऐं ॻाल्हियूं सिर्फ़ पंहिंजे आलिमनि जी ॿुधी उन ते पैरवी कंदा, त पोइ उन्हनि में इहे ख़राबियूं अची वेंदियूं। पोइ छा कंदा, हिक ॿिए खे नुक़सान पहुचाइण जे लाइ धागा फीणा कराईंदा, तावीज़ कराईंदा, जादू कंदा त हुनखे मां कीअं नुक़सान पहुचायां। ऐं पोइ हलंदा बि इन्हनि धोखेबाज़नि फ़रेबिन जे पुठियां जेके ढोंगी इन्हनि जा पीर हूंदा, ढोंगी इन्हनि जा बाबा हूंदा, 5-10 हज़ार ॾेई के साईं मूंखे तावीज़ कराए ॾे, छोकिरी नथी ठहे, रिश्तो नथो थिए, हू मूंसां विढ़ियो आहे, हू हुन खां वठी करे पैसा ऐं सभु हुनखे तावीज़ ॾींदा, ॻिची में ॿधंदा, कारो धाॻो अथई मुंडी में पाए छॾ, कन में पाए छॾ, बाह में पाए छॾ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सही बुखारी जी हदीस आहे, तबाह करण वारी शइ अलाह सां गॾु शिरक करण आहे, उन खां बचो, ऐं जादू करण ऐं जादू कराइण खां बचो। जादू खे हिन ई आयत में पढ़ंदासीं त अलाह ताला कुफर करार ॾिनो आहे। ऐं इहे ॿई तेसीं ताईं कंहिंखे बि न सेखारींदा हुआ जेसीं ताईं चवनि त असां तव्हां लाइ रुॻो हिकु आज़माइश आहियूं। इहे ॿई जेके जिन हुया उहे इंसानी रूप में आया हुआ। पोइ उन्हनि खे पंज कौम वारनि खे इहो ई चवंदा हुआ त असांखे सिखजो न, कुझु बि न, हा अगरि तव्हां सिखो था त असां तव्हांखे ॿुधाए छॾियूं त असां तव्हांजे लाइ हिकु आज़माइश आहियूं। ऐं उहे ॿई तेसीं ताईं कंहिंखे बि न सेखारींदा हुआ जेसीं ताईं चवनि त असां तव्हां लाइ हिकु रुॻो आज़माइश आहियूं, तंहिं करे तूं कुफर न कर, कुफर माना जादू न कर, असांखे सिखो ई न तव्हां इहो कमु। पर तॾहिं बि माण्हू उन्हनि खां उहो कुझु सिखंदा हुआ जंहिंसां मुड़ुस ऐं ज़ाल में जुदाई कराइनि। बसि इहो असांखे कमु सेखारे, ॿियनि खे छॾे ॾे, असांखे उॾणो उॾणो न आहे, बसि इहो असांखे कमु सेखारे। हालांकि हू कंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदा हुआ मगर जंहिं लाइ अलाह जो हुकुम हुजे। तव्हां जंहिं ते जादू कंदो उन ते बसर तेसीं ताईं कोन थींदो जेसीं अलाह नथो चाहे। ऐं तव्हां कंहिं मोमिन जे लाइ वेठा पंहिंजो टाइम बि विञायो, पैसा बि विञायो त उनजे लाइ मां जादू थो कयां, असर ई कोन थींदो, छो हुन मोमिन जो भरोसो अलाह ते आहे ऐं अलाह साईं चाहींदो ई कोन हुनखे नुक़सान पहुचाए। पंहिंजो टाइम बि तव्हां विञाईंदा, पंहिंजो पैसो बि तव्हां विञाईंदा। ऐं जेको हू
सिखंदड़ हुआ सो खेनि नुक़सान ई पहुचाए थिए सघियो ऐं न को फ़ाइदो। ऐं उन्हनि इहो बि चङी तरह ॼातो थिए त जेको उन जादू जो ख़रीदार थियो उनजो आख़िरत में को बि हिसो न आहे। जादू कुफ़र आहे। तव्हां जादू जे पुठियां लॻंदा हाणे तव्हांजो आख़िरत में को बि हिसो कोन्हे को। ख़तमु तव्हांजो दुनिया में जेको आहे सो हासिल करे वठो पंहिंजो। बेशक इहा हिकु बुरी शइ हुई जंहिं जे बदिले में पंहिंजूं जानियूं विकियाऊं। काश खेनि इहा सम्झ पवे। हदीस में अचे थो, सही मुस्लिम जी रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इब्लीस यानी शैतान पंहिंजो तख़्त पाणी ते विछाईंदो आहे, पोइ हू पंहिंजो लश्कर रवानो कंदो आहे। उन जे सभ खां वधीक वेझो उहो हूंदो आहे जेको सभ खां वॾो फितनो विझंदो आहे। उन मां हिकिड़ो अची चवंदो आहे, मूं फलां फलां कमु कयो आहे, मूं ही कमु कयो, मूं हुनखे विढ़ायो, मूं क़तल कयो। शैतान चए थो, ठीकु आहे, तूं सही कमु कयो, एॾो वॾो तीर कोन वेंदे, पर ठीकु आहे, बसि हू कयो। हू शैतान चवंदो आहे, तो कुझु बि कोन कयो, यानी कंहिंखे क़तल करण या वॾा बुरा कम करण शैतान जी नज़र में अहमियत घटि था रखनि। पोइ उन मां हिकिड़ो अची चवंदो आहे, मूं उन शख़्स खे उन वक़्त ताईं कोन छॾियो एसी ताईं जो उन ऐं उन जी ज़ाल जे विच में जुदाई कराए। शैतान उनखे पंहिंजे वेझो कयो ऐं चयो, तो सभ खां भलो कमु कयो, यानी कमु तो ई कयो आहे। हुन त बसि मिड़ई पंहिंजो टाइम विञायो आहे। हाणे हलिया मुंहिंजे पासे में अची वेह, तोखे मां वॾो उहिदो ॾियां, उनखे प्रोमोट करे थो, ॿियनि खे लिफ्ट बि कोन थो कराए। ऐं जेकॾहिं वाकई उहे ईमान आणीनि हा ऐं तक़वा इख़्तियार कनि हा ऐं नाफ़रमानीअ खां बचनि हा त अलाह ताला वटां खेनि ज़रूर बहितर बदिलो ऐं सुठो उजूरो मिले हा। काश इन ॻाल्हि जी खेनि ख़बर पवे हा। हे ईमान वारो, राईना न चओ ऐं उनज़ुर न चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुझु फरमाए रहिया हूंदा हुआ, यहूदी जेकी हिन तरफ़ या हुन तरफ़ कुझु उन्हनि ताईं आवाज़ न पुॼंदो हुयो त हाणे हू वापसि अर्ज़ु करणु चाहींदा हुया त तव्हां दुबारा फरमायो त असां ॿुधूं। इन्हनि जे दिलनि में हमेशह बीमारी रही आहे। त पोइ हू साईं खे फरमाईंदा हुया, राईना, लफ़्ज़ राईना जी माना आहे असांजी तरफ़ तवजा करियो, असां ॾांहुं निहारियो। हू लफ़्ज़ खे कंदा राईना, राईना मतिलबु ए असांजा चरवाया। थोरे लफ़्ज़ खे फेराइण सां उन माना उन मफ़हूम तब्दील थी वेंदो आहे। इन ते अलाह ताला फरमायो, ए मुसलमानो, तव्हां इहो लफ़्ज़ ई न चओ, तव्हां यकीनन चओ था तव्हां राईना ई चओ था, उन माना बि उहा दुरुस्त वारी आहे, पर लफ़्ज़ बहितर ही न आहे, छो जो हुननि जी दिलि में बीमारी आहे, हू कुझु न कुझु ग़लति ई चवनि था। हाणे बहितर आहे त तव्हां चओ उनज़ुरना, यानी असांजी ॿुधो, असां ॾांहुं तवजा करियो। हाणे इन जी ॿी माना आहे ई कोन, इन लफ़्ज़ खे केरु फेराए बि नथो सघे। ऐं इहो हुकुम ए ईमान वारो चङी तरह कन खोले ॿुधो ऐं अहिड़नि काफ़रनि लाइ ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे। हिननि खे मां कोन छॾींदुसि जेके बदबख़्ती ते गुस्ताखी कनि था। अहिड़े किताब यानी यहूदियुनि ऐं ईसायुनि मंझां जिन कुफुर कयो आहे, उहे ऐं मुशरिक इहो हरगिज़ नथा चाहिनि त तव्हांजे रब तरफ़ां तव्हां ते का चङाई नाज़िल थिए। हू चाहिनि था असां काफ़िर आहियूं त तव्हां बि थियो, असांखे नुक़सान थो पुॼे तव्हांखे बि थिए, असां दोज़ख में त तव्हां बि वञो, तव्हां में छो केरु कामयाबु थिए। मगर अलाह ताला जंहिं लाइ घुरे तंहिंखे पंहिंजी रहमत लाइ ख़ासि करे इहा चूंडे थो ऐं अलाह निहायत वॾियुनि भलायुनि ऐं भाला वारो आहे। हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं असां का आयत मनसूख़ कंदा आहियूं या उहा विसराईंदा आहियूं त उन आयत खां चङी या उन जहिड़ी आयत नाज़िल कंदा आहियूं। छा तो न ॾिठो या न ॼाणी थो त यकीनन अलाह ताला हर शइ ते पूरी तरह वस वारो आहे। जेका दीन हमेशह खां हिकु ई जहिड़ो रहियो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां आख़िर नबी ताईं दीन साॻियो आहे, शरीयत में फ़र्क़ु आयो आहे। पहिरीं का शइ हराम हुई, बाद में अलाह साईं हलाल करे छॾी, या पहिरीं शइ का हराम हुई, अलाह साईं बाद में हलाल कई। जीअं शराब शुरू में हराम कोन हुयो, अलाह ताला शुरू में फरमायो त इन में बुरायूं जाम आहिनि, इन में सुठायूं तमामु घटि आहिनि, बहितर आहे त इन खां तव्हां बाज़ रहो। उन खां पोइ वरी आयो जॾहिं नशे जी हालत में हुजो त नमाज़ जी तरफ़ न अचो, अञा मनो न आहे शराब। आख़िर में अची वियो त हाणे शराब तव्हांखे मना कयो वियो आहे, छा हाणे बाज़ अचो था या न। अहिड़ी तरह पोइ अलाह साईं का आयत उनखे मनसूख़ करे छॾींदो हो त उन जाइ ते या उन जहिड़ी साॻी आयत आणींदो या वरी बिल्कुलु नई आयत आणींदो। इन ते बि हू चवंदा हुआ जेकॾहिं अलाह जो ई किताब आहे, अलाह जो कलाम आहे, त पोइ इहा ॻाल्हि ईअं छो थी आहे, पहिरीं हुकुम हीअं हो त हाणे मटियो छो आहे, न थियणु घुरिजे। छा तूं इहो नथो ॼाणी त आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अलाह लाही आहे ऐं अलाह खां सवाइ तव्हांजो ॿियो को बि न वली आहे ऐं न मददगार। ऐं मुसलमानो, छा तव्हां पंहिंजे रसूलनि खां ईअं सवाल पुछणु चाहियो था जीअं हुन खां अॻु मूसा खां सवाल कया विया हुआ। यहूदी त अजीब अजीब सवाल कंदा हुया। मूसा
असां जेसिताईं अलाह साईं खे पंहिंजी अखियुनि सां न ॾिसंदासीं असां ईमान कोन आणींदासीं। हुननि इन तरह जा वाहियात सवाल कया हुआ। जंहिं ईमान जे बदिले कुफर जी रविश इख़्तियार कई सो यकीनन सिधी वाट विञाए वेठो। ऐं इहे मुस्लमानो यादि रखो त अहले किताब यानी यहूदीन ऐं ईसाइयुनि मां घणा माण्हू इहो घुरनि था त अव्हां खे कंहिं न कंहिं बहाने इस्लाम मां ऐं ईमान जी हालत मां फिराए काफ़िर कनि। ऐं इहो हू सिर्फ़ पंहिंजे नफ़्स जी हसद जे करे करे रहिया आहिनि। असां नुक़सान में तव्हां बि नुक़सान में। हालांकि हक़ उन्हनि ते बिल्कुलु ज़ाहिर थी चुको आहे, पोइ तव्हां उन्हनि खे माफ़ करियो ऐं दरगुज़र करियो, छॾे ॾियो हिननि खे पंहिंजी ख़्वाहिशुनि ते हलण ॾियो जेसि ताईं अलाह पंहिंजो फ़ैसिलो सादिर फरमाए, या मौत अची वञनि या क़यामत अची वञनि। मां हिननि में फ़ैसिलो कंदुसि, तव्हां हिननि खे दरगुज़र कयो। बेशक अलाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। ऐं नमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात अदा करियो ऐं पंहिंजे वास्ते जेका बि भलाई अॻिते मोकिलींदो तंहिंखे पंहिंजे रब वटि लहंदो। बेशक तव्हां जेकी कुझु करियो था सो सभु अलाह ख़ूब ॾिसी रहियो आहे। ऐं यहूदी ऐं ईसाई चवनि था त यहूदियुनि ऐं ईसाइयुनि खां सवाइ ॿियो को बि जन्नत में हरगिज़ न वेंदो। इहे संदन ख़्वाहिशूं आहिनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जे सचा आहियो त को वाज़े दलील त पेश करियो। तव्हांजी इहा दावा सची आहे त मूंखे ॾेखारियो, तौरात मां ॾेखारियो, इंजील मां ॾेखारियो, अलाह साईं इहो किथे नाज़िल कयो आहे त जन्नत आहे तव्हांजे लाइ, ॿिया केरु न वेंदा हुन में। तव्हां किताब पढ़ो था। तहक़ीक़ जंहिं पंहिंजी पेशानी या चेहरे खे अलाह जे अॻियां झुकायो ऐं जेको नेकुकार आहे त उन लाइ संदसि रब वटि वॾो अजुर आहे। ऐं अहिड़नि खे न ख़ौफ़ आहे ऐं न वरी उहे ग़मगीन ई थींदा। कामयाबी हिननि जी आहे जेके अलाह जे अॻियां झुकिया, जिन इबादत कई त उन्हनि खे ख़ौफ़ न आहे। बाक़ी तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ख़्वाहिशुनि ते हलण वारा आहियो, तव्हांजूं ख़्वाहिशूं तव्हांजे कमु कोन ईंदियूं। यहूदी चवनि था त ईसाई कंहिं दीन ते न आहिनि। यहूदी था सिर्फ़ु असां ई सिधे रस्ते ते आहियूं, ईसाई बि कोन ॾियो। पोइ आयत में त असां ॿई ई जन्नती आहियूं, ॿियो को कोन वेंदो जन्नत में। ऐं हिते था चवनि सिर्फ़ु यहूदी सही आहे। ऐं ईसाई चवनि था त यहूदी कंहिं दीन ते न आहिनि, असां वटि बि ईअं आहे। असां वटि बि तव्हांखे मिलंदो। हिकिड़ो फ़िरक़ो चवंदो त जन्नती असां आहियूं, हू कोन वेंदो। हो चवंदो न असां आहियूं, हो कोन वेंदो। जहिड़ी तरह ही बि पंहिंजी ख़्वाहिशुनि ते हलिया पिए, असां वटि बि पंहिंजी ख़्वाहिशुनि ते हलियो वञे थो। हू बि पंहिंजे आलिमनि जे पुठियां हुया, असां वटि बि सिर्फ़ु पंहिंजे आलिमनि जी पैरवी कई वञे थी। न दीन जी तहक़ीक़ हुननि कई नहीं, असां वटि कई वञे थी। हालांकि इहे ॿई अहिड़े किताब बि आहिनि, इहे ॿई किताब पढ़नि था, ॿिन्ही वटि शरीयत मौजूदु आहे, उहे किताब बि पढ़नि था। अहिड़ी तरह वरी जिन खे इल्म ई न आहे, यानी मके वारा मुशरिक, उहे बि अहिड़ी दावा कनि था। पोइ जंहिं इख़्तिलाफ़ में हू फाथल आहिनि उनजो फ़ैसिलो अलाह संदन विच में क़यामत जे ॾींहुं कंदो। ऐं मुशरिक जिन वटि किताब बि कोन्हे, उहे बि चवनि था असांखे अल्लाह तल उज़ा बचाईंदा। इहे अलाह जूं पूतल हस्तियूं आहिनि, इहे असांजी जान छॾाईंदियूं। हे त चरिया आहिनि यहूदी ऐं ईसाई ऐं मुस्लमान, हक़ ते त असां आहियूं। जॾहिं बदर थियण वारी हुई त बदर सुभाणे थियणी आहे त अॼु राति जो अबू जहल काबे जे गिलाफ खे पकड़े दुआऊं घुरियूं आहिनि ऐं दुआ थो घुरे त अलाह साईं असां ॿिनि मां, यानी बदबख़्त इहो अबू जहल ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जेको हक़ ते आहे उनखे कामयाबी नसीब फरमाइजा। यानी हू पाण खे हक़ ते सम्झी वेठो, तॾहिं एॾी वॾी दुआ पियो घुरे। अलाह ताला बदर खे यौमुल फुरक़ान करे छॾियो। जेको हक़ ते हुयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह साईं उनखे कामयाबी ॾिनी ऐं अबू जहल जहन्नम वासिल थी वियो। अहिड़ी तरह असां वटि हर फ़िरक़ो पाण खे हक़ ते ई सम्झे थो। जेसी तहक़ीक़ कोन थींदी तव्हांखे हक़ ज़ाहिर कोन थींदो। ऐं उनखां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको अलाह जी मस्जिदुनि में नाले वठण खां मना करे ऐं उन्हनि खे उजाड़ण जी कोशिश करे। इहे इन लाइक़ु न आहिनि त उन्हनि में दाख़िल थियनि, मगर टिड़ियंदे टिड़ियंदे। उन्हनि लाइ दुनिया में बि ख़्वारी आहे ऐं उन्हनि लाइ आख़िरत में वॾो अज़ाब आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़रीब आहे त माण्हुनि ते हिकु अहिड़ो वक़्तु ईंदो इस्लाम जो सिर्फ़ु नालो हूंदो ऐं क़ुर जो रस्मुल ख़त बाक़ी रहंदो। यानी क़ुर जी जेका लिखाई हूंदी अरबी में उहा रहंदी, छो जो हुनजो अलाह ताला पाण ज़िमो खयो आहे त उनखे केरु बि मटाए नथो सघे। उन्हनि जूं मस्जिदूं आबाद त हूंदियूं पर उहे हिदायत खां ख़ाली हुयूं। अॼु असां जूं मस्जिदूं तव्हां ॾिसो, हर लिहाज़ खां तव्हांखे रश मिलंदी, ख़ासि मख़सूस महीननि में। तक़रीबन मीलाद वारे महीने में तव्हांखे रश मिलंदी। सॼो ॾींहुं सॼी राति चोरी जी लाइट उन्हनि ते हलंदी पई ऐं माण्हुनि जी बि रश हूंदी, देगुनि मथां देगूं उन्हनि में तयारु थींदियूं पयूं
ऐं जेके बयान करण वारा हूंदा उहे ख़ुदि बिदअती ऐं शिरकी हूंदा। उन्हनि जा आलिम आसमान जे हेठां बदतरीन माण्हू हूंदा, यानी तव्हां बिल्कुलु हिननि खे ॾिसंदा ऐं उन्हनि मां फितनो ज़ाहिर थींदो ऐं उन्हनि में ई फितनो ख़तमु थींदो। इहो अछो मुंहुं असांजे आलमनि जो ई आहे। बिदअतूं शिरक पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर उन्हनि जे ठाहिया आहिनि त जे हिकु सादे आम माण्हू खे माली तौर बि लुटीनि ऐं आख़िरत बि हुनजी विञाइनि। इहो सॼो दौर अॼु बिल्कुलु हली रहियो आहे ऐं तव्हांखे सम्झणु घुर्जे त ओभर ऐं ओलह अलाह जा ई आहिनि। पोइ तव्हां जेॾांहुं बि मुंहुं फेराईंदो त अलाह ताला तव्हां ॾांहुं मुतवजा आहे। बेशक अलाह तमामु वॾी वुसत वारो ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। हाणे हिन आयत में अचे पियो त हाणे अलाह जी का ख़ासि सिमत न आहे, को ख़ासि डायरेक्शन अलाह जी कोन्हे, छो जो हाणे अॻियां क़िबले जी तब्दीली उन जे लाइ हिते हिकिड़ी आयत माना सम्झो त उनजी शुरूआत कई पई वञे। अलाह वॾी वुसत वारो आहे, यानी वसी आहे, उनखे कंहिं डायरेक्शन जी कंहिं सिमत जी ज़रूरत कोन्हे का, पर पोइ बि क़िबले जी का मुंतकिली यानी का उनजी हिकिड़ी डायरेक्शन लाज़मी आहे जिथे तव्हां इबादत करे सघो। ऐं मुशरिक चवनि था त अलाह पुट करे वरितो आहे, ऐं हालांकि हू उन खां पाक आहे, बल्कि जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो संदसि ई आहे ऐं उहे सभई संदसि फरमान जे ताबे आहे। अॻियां क़ुर में अची वेंदो त हुनजो पुट कीअं थींदो जॾहिं हुनखे घरवारी कोन्हे का। हू आसमाननि ऐं ज़मीन जो नए सिर जोड़ींदड़ आहे ऐं जॾहिं कंहिं बि ॻाल्हि या कम जो फ़ैसिलो कंदो आहे त रुॻो फरमाईंदो आहे त थी पओ त उहो थी पवंदो आहे। अरबी में लफ़्ज़ अचे पियो बदी उस समावात वल अर्ज़। बदी माना जेका शइ हुजे ई न उनखे बिल्कुलु नए सिर जोड़णु। ज़मीन ऐं आसमान बि कुझु कोन हुआ, अलाह साईं उनखे नए सिर जोड़ियो आहे। बिदअत बि इन मां निकितो आहे, यानी जंहिंजी का सम्झो त कुझु बि कोन हुजे ऐं उहा दीन में जोड़ी वञे। बिदअत गुमराही आहे ऐं तव्हांखे गुमराही जहन्नम में वठी वेंदी। ऐं जेके बेइल्म आहिनि से चवनि था त अलाह असां सां ॻाल्हाए छो नथो, या असां वटि का बदरी निशानी छो नथी अचे। अहिड़ी ॻाल्हियूं उन्हनि खां अॻियां बि कयूं हुयूं। इन्हनि सभिनी जी दिलियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। बेशक यकीन कंदड़ लाइ त असां निशानियूं साफ़ साफ़ बयानु करे चुका आहियूं। असां तोखे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक हक़ सां ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ करे मोकिलियो आहे। ऐं दोज़खियुनि बाबति तोखां पुछाणो न थींदो। मां तोखां कोन पुछंदुसि त तुंहिंजी उमत जी अक्सरियत जहन्नम में वई आहे, छो वई आहे। हा, तो ते मूं हिकिड़ो अहम कमु ॾिनो आहे, तोखे मूं ड्यूटी ॾिनी आहे त तूं क़ुर हुननि ताईं पहुचाए, हुननि खे मुंहिंजो आहे तूं खोले खोले सम्झाए। जेको मञींदो संदन फ़ाइदो आहे, जेको न मञींदो त उन्हनि जो ई नुक़सान आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मुंहिंजो ऐं माण्हुनि जो मिसाल हिकु अहिड़े शख़्स जहिड़ो आहे जंहिं बाहि ॿारी, जॾहिं उनजी रोशनी चारो तरफ़ रोशन करे छॾियो ऐं कीड़ा माकोड़ा जेके बाहि में किरंदा आहिनि उहे उन में किरण लॻा ऐं बाहि ॿारण वारो उन्हनि कीड़नि ऐं माकोड़नि खे बाहि मां कढण लॻो, पर उहे उन जे काबू में न आया ऐं बाहि में किरंदा ई रहिया। अहिड़ी तरह मां तव्हांजी चेल खे पकड़े पकड़े तव्हांखे बाहि याने दोज़ख खां कढी रहियो आहियां ऐं तव्हां आहियो जो उन बाहि में किरंदा पिया। रोशनी यानी क़ुर अची वियो, हिदायत अची वई। पहिरीं तव्हां उधायुनि में हूंदा हुया, हाणे मां तव्हांखे वाज़े कयां थो त ईमान आणियो त तव्हां उन दोज़ख खां बची वञो। मां तव्हां हिक हिक खे सम्झाई थो पियो रहां, पर तव्हां अफ़सोस आहे त सम्झो ई कोन पिया। मां तव्हांखे दोज़ख खां बचायां पियो, चेलुनि मां पकड़े पकड़े तव्हांखे बचायां पियो, ऐं तव्हां आहियो यानी मां हिकिड़े खे पकड़ियां थो त न ॿ ॿिया किरी था पवनि। मुंहिंजो पकड़ण बि तव्हांखे फ़ाइदो नथो पुॼाए। सही बुखारी जी बि रिवायत में चए थो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां हौज़े कौसर ते तव्हां खां पहिरीं मौजूदु हूंदुसि ऐं तव्हां मां कुझु माण्हू मुंहिंजे साम्हूं आणिया वेंदा, पोइ उन्हनि खे मुंहिंजे साम्हूं खां हटायो वेंदो। हुन ते मां चवंदसि त ए मुंहिंजा रब, ही मुंहिंजा उम्मती आहिनि, पर मूंखे चयो वेंदो त तव्हांखे ख़बर न आहे त उन्हनि तव्हां खां पोइ दीन में छा छा नयूं बिदअतूं ईजाद कयूं। यानी आयत में चए थो त नबी मां तोखां दोज़खियुनि जे बाबति कोन पुछंदुसि, हे दोज़ख में छो विया, यानी हौज़े कौसर ते केरु आया, सभु उम्मती हुया, लेकिन हिननि पंहिंजी तरफ़ां इहे बिदअतूं ईजाद करे रखियूं हुयूं। हाणे उन्हनि खे नबी बि कोन बचाए सघंदा। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी ऐं ईसाई कॾहिं बि तोखां राज़ी न थींदा जेसीं ताईं तूं उन्हनि जे तरीक़े ते न हली। उन्हनि खे साफ़ साफ़ चई ॾे त बेशक अलाह ताला जी हिदायत ई हक़ीक़ी हिदायत आहे। ऐं जेकॾहिं बिल फर्ज़ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो पाण वटि इल्म अचण खां पोइ इन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी कई त तो लाइ बि अलाह वटि कोई यारो मददगार न हो। यकीनन नबी जे ज़रिए
इहा धमकी असां ते आहे। असां जो अॼु यारियूं दोस्तियूं लॻियूं पयूं आहिनि इन्हनि यहूदी ऐं ईसायुनि सां। असांजी इहा सोच आहे त असां इन्हनि जे बग़ैर हली कोन था सघूं, चाहे असांजो मुल्क हुजे या असांजो निज़ाम हुजे। इन्हनि सां लाज़मी असांखे सुठो रिश्तो रखणो पवंदो, बल्कि असां पैरवी ई इन्हनि जी पिया करियूं। छो पहिरीं हदीस बयानु करे चुका हूं त इहे यहूदी अगरि ॻोह जी बिल में बि दाख़िल थींदा त तव्हां बि हुन में दाख़िल थींदो। असां बिल्कुलु उन्हनि सां जीअं हुननि पैरवी कई असां बि उहा पैरवी कंदासीं। अलाह ताला पंहिंजे नबी खे थो फरमाए त इन्हनि जी फिकर ई न कर, इन्हनि सां का बि यारी दोस्ती नाहे रखणी, का बि कंप्रोमाइज़ इन्हनि सां कोन थींदो। निज़ाम असांजो पंहिंजो हलंदो जेको इस्लाम जो निज़ाम आहे। जिन खे असां किताब तां फरमायो आहे से इन खे अहिड़ी तरह पढ़नि था जहिड़ो उन जे पढ़ण जो हक़ आहे। इहे ई इन ते ईमान आणीनि था ऐं जेकी इन किताब खे न मञींदा सही नुक़सान पाइण वारा हूंदा। क़ुर खे इन तरीक़े सां पढ़बो जहिड़ो उन जे पढ़ण जो हक़ आहे। सिर्फ़ तिलावत कोन हलंदी, यानी तिलावत करे यानी रमज़ान में 4-5 तव्हां ख़तमा कढी छॾिया, हिक ॿिए सां मुक़ाबिलो थी वेंदो, तो 4 कढिया त मां 5 तो तोखे कढी ॾियां। इहा इन जी तिलावत नाहे, इहो इन जो हक़ नाहे। ऐं रब थो फरमाए इहे ई ईमान वारा आहिनि, यानी जेके इन खे इन जो हक़ अदा कंदा ईमान वारा उहे आहिनि, जेके उन खे छॾींदा लेकिन नुक़सान वारा उहे ई थींदा। अॼु असां नुक़सान में आहियूं छो जो असां वटि क़ुर सिर्फ़ सवाब ऐं बरकत जो किताब रहियो आहे। असल क़ुर जो जेको मक़सदु हो असां उहो विञाए चुका आहियूं। असां ज़लील बिन जई करे आहियूं, छो छा असां क़ुर खे छॾे वेठा आहियूं। हाणे ॿ आख़िरी आयतूं अचनि पियूं। शुरूआत जिथे बनी इसराइल सां ख़िताब हुयो उहे 2 आयतूं, ऐं ही जेके आख़िर में बि अचनि थियूं छो जो हाणे त 10 रुकू उन्हनि जा मुकमल थींदा, इहे बि 2 आयतूं, यानी हिक तरह जो इहो ब्रेकेट आहे। हितां ब्रेकेट शुरू थियो, हिते ब्रेकेट ख़तम पियो थिए। हू बहू साॻियूं आयतूं आहिनि, को बि इन्हनि में फ़र्क़ु न आहे। हा, तरतीब में हिकिड़ो लफ़्ज़ अॻियां पोयां आहे, बाक़ी 100% साॻियूं आयतूं आहिनि। हितां ख़िताब शुरू थिए पियो ऐं इन्हनि ते इते ई ख़तम थिए पियो। ऐं याकूब जा औलाद, मुंहिंजा उहे एहसान यादि करियो जेकी मूं अव्हां ते कया हुआ, ऐं बेशक मूं ई जहान वारनि ते अव्हांखे फज़ीलत ॾिनी हुई। ऐं ॾिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं को बि जी कंहिं बि जीअ जे ज़र्रे बराबर बि कमु न ईंदो, ऐं न की कंहिंखां फिदियो क़बूल कयो वेंदो, ऐं न उन जी का शफ़ाअत थींदी, ऐं न उन्हनि जी का मदद कई वेंदी। इन आयत जी वज़ाहत पाण उते करे चुका हूं जिथे इहा पहिरीं अची चुकी हुई। सदक़ अल्लाह।